ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। नसीराबाद में 3 ॾींहं अॻु गुम थियल 10हीं क्लास जी शागिर्दियाणी मरियम ख़ातून जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। पीजी फरियाद ते नसीराबाद थाणे ते 2 सुञातलनि समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में ॻोठ कुर्बान नगरवासी जवाबदार शाहिद लंजवाणी, मोमिन पुट राहिब लंजवाणी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। जवाबदार मुंहिंजी न्याणी खे ग़लत इरादे सां अगवा करे खणी विया आहिनि। फरियादी जे केस में इहो मौक़िफ़ आहे। भट्टी चौक जे रहवासण 16 वरियनि जी मरियम ख़ातून स्कूल वञण बाद घर न मोटी हुई। अहम ख़बर मां सां शेयर करे रही आहियूं। नसीराबाद में 3 ॾींहं अॻु गुम थियल 10हीं क्लास जी शागिर्दियाणी मरियम ख़ातून जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। पीउ अयाज़ अली नूनारी जी फरियाद ते नसीराबाद थाणे ते 2 सुञातलनि समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में 3 ॾींहं अॻु गुम थियल 10हीं क्लास जी शागिर्दियाणी मरियम ख़ातून जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। पीउ जी फरियाद ते नसीराबाद थाणे ते 2 सुञातलनि समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर बशीर लगारी सां। जी बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधायां त 3 ॾींहं अॻु नसीराबाद जे नूनारी महल में मामे वटि रहंदड़ मामे दीदार हुसैन नूनारी वटि रहंदड़ स्कूल वेंदे 10हीं क्लास जी शागिर्दियाणी मरियम ख़ातून वलद अयाज़ अली नूनारी पुरअसरार नमूने लापता थी वई हुई। शागिर्दियाणी जे वालिद राति देर सां नसीराबाद थाणे वालिद अयाज़ अली नूनारी वेठल पाटर शहर नसीराबाद पुलिस थाणे ते 2 सुञातल जवाबदारनि शाहिद लंजवाणी ऐं मोमिन अली लंजवाणी वेठल ॻोठ कुर्बान नगर तालको कोटजी ज़िला खैरपुर मीरठ समेत 4 जवाबदारनि मथां अगवा जो केस दाख़िल करायो आहे। उन में उन मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे उन जे वालिद न्याणी जे त मुंहिंजी न्याणी स्कूल वञे पई, उनखे ग़लति इरादे सां जेको आहे मथियां जेके जवाबदार आहिनि उहे अगवा करे खणी विया आहिनि। वस वारा मुंहिंजी मदद करे मुंहिंजी न्याणीअ खे जेको आहे उहो बाज़ियाब कराए ॾियनि। जी ठीकु आहे बशीर, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।